वेलकम बैक नासिक बुलेटिन जिसे इस वक्त ॿुधायूं था। हैदराबाद में शागिर्दनि पारां कोई नहीं सोएगा भूखा जे उनवान सां ग़रीब कोड़ियतनि लाइ मंझंदि जी मानी जो इंतज़ाम कयो वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था तफ़सील ॾिसूं था नथुराम जी रिपोर्ट में। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पंहिंजी जेब ख़र्ची मां बचत करे बेरोज़गार मज़दूरनि लाइ सिर्फ़ 10 रुपयनि में पेट भरे खाइण लाइ मंझंदि जी मानी जो बंदोबस्त कयो आहे। सर असांजो मक़सद इहो आहे त ग़रीबनि हींअर जेके हालात हलनि पिया ग़रीब माण्हू के अफोर्ड नथा करे सघनि कंहिं वटि हिकिड़े वक़्त जो खाइण लाइ मानी लाइ पैसा बि न आहिनि त असांजो मक़सद इहो आहे त असां पंहिंजी टीम जी डोनेशन गॾु करे असां पंहिंजे हैदराबाद जे छोकिरनि हिकिड़ी टीम ठाही आहे। उनजे तहत असां डोनेशन पंहिंजो गॾु करे हर संडे ते असां हिते पंहिंजो कैंप हणंदा आहियूं ऐं 10 रुपया बि असां इन लाइ रखिया आहिनि त कंहिंजी इज़त ते नफ़्स मक़रूज़ न थिए ताकि को सम्झे त मां 10 रुपया ॾेई मानी खावां पियो त माना मां पंहिंजो हक़ अदा करे पियो खावां। 2016 में असांजो इहो कमु कराची में शुरू थियो। उन खां पोइ असां दोस्तनि मीटिंग करे इहो कमु हिते शुरू कयो ताकि माण्हुनि खे वधि खां वधि सहूलियत ॾेई सघूं। NSKB नहीं सोएगा कोई भूखा काम हमने स्टार्ट किया है अपनी पॉकेट। ये वो लोग हैं जो भीख मांग नहीं सकते, सुबह जॉब की तलाश के अंदर मजदूरी की तलाश के अंदर निकलते हैं, खाना नहीं मिलता, क्या करें, भूखा मरे। इनकी वजह से, इन लोगों की वजह से, सफेद पोस्ट लोगों की वजह से हमने सिर्फ इन लोगों के लिए 10 रुपए रखे हैं। आप लोगों से रिक्वेस्ट करते हैं कि हमारी टीम का हिस्सा बने। हमारी टीम ज़का, ज़कात, खैरात नहीं लेती। हिन महंगाई जे दौर में नौजवान शागिर्दनि के माइटनि पारां मिलंदड़ जेब ख़र्ची मां बचत करे खुददार ऐं मेहनत कश माण्हुनि जी मदद जो हिकु अलॻि तरीक़ो इस्तेमाल कयो आहे। तमामु सुठो आहे, रोज़ हुअणु खपे। इहो आचार था कनि, रोज़ हुअणु खपे। हिन जी वॾी महिरबानी असां ताईं थोरो था कनि। हे ग़रीब माण्हू असीं सभु हिते परेशान आहियूं, मानी नथी मिले, बचनि लाइ रोज़गार पिणु न मिले, असीं सॼे ॾींहुं पिया बुखनि मरूं, असांखे मानी बि मिले। इहा बि हिन जी महिरबानी असांखे खाराए वञनि। सुबह सवेर लतीफ़ाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ईंदड़ सवे मज़दूर चौक लतीफ़ाबाद ते गॾु थियनि था पर सभिनि खे कमु नथो मिले। इन ई करे 30 खां 40 मज़दूर चौक ते कम जे ओसीअड़े वेठल हूंदा आहिनि। कम जी तलाश में वेठल मज़दूरनि लाइ शागिर्दनि जो नहीं सोएगा कोई भूखा जे उनवान वारो अमल के मसीहा खां घटि नाहे। कैमरा टीम सां गॾु नथुराम मेघवार, धरती TV न्यूज़, हैदराबाद।